दरिया खान मरी में एंटी इनक्रोचमेंट जी कार्रवाई। इरिगेशन ज़मीन ते ठहियल घर ऐं दुकान राहे पट कया विया। जनत मुतासिर माण्हुनि क्रेन मशीन आॾो बीही एहतजाज कयो आहे। असिस्टेंट कमिश्नर नौशरो फेरोज़ अब्दुल गफूर धामराह, एसडीओ इरिगेशन सब डिवीज़न पटईदन अली नवाज़ अबड़ो ऐं एंटी इनक्रोचमेंट अमलदार इस्माइल ज़रदारी जी अॻुवाणी में गरी मशीनरी वसीले नुसरत वाह रेगुलेटर ते ठहियल गैर कानूनी घरनि ऐं दुकाननि खे ड्राहे पट कयो वियो आहे। जनत गैर कानूनी कब्ज़ा ख़त्म करण वारे कार्रवाई दौरान समय औरतूं ऐं मर्द घरनि खां ॿाहिरि निकिरी आया ऐं क्रेन मशीन आॾो बीही सख़्तु एहतजाज कयो। इन मौक़े ते मुतासिर माण्हुनि दाहींदे चयो त गुज़िरियल 70 सालनि खां हू हिते रहियल आहिनि ऐं हाणे कब्ज़ो ॼाणाए संदनि घरनि खे ड्राहे खेनि बेघर कयो वियो आहे। हुननि चयो त अझाट रहण खां पोइ हू सख़्तु सीउ में खुले आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। हुननि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त संदनि ड्राथल घर ऐं दुकान ॿीहर ठाहिराए ॾिना वञनि, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। मोहम्मद हनीफ़ ख़ासखेली, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, दरिया खान मरी।